अवध भुवन बंदऊ अवध भुवन सत्य प्रेम जे ही राम पद सत्य प्रेम जही राम पद सत्य प्रेम जही राम पद बिछड़त दीन दयाल प्रिय बिछड़त दीन दयाल प्रियतन त्रन इव परिहरऊ इव परिहरऊ प्रियतन त्रन इव परिहरऊ। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तव्हां सभिनी जो वेलकम आहे हिन सत्संग में श्री रामचरितमानस जे सत्संग में जंहिंमें वंदना प्रकरण हली रहियो आहे। गोस्वामी तुलसीदास सभिनी जी वंदना पियो थो करे सभिनी जी। उनमें राजा दशरथ जी वंदना हली रही आहे। ही सोल्ठो रहिजी वियो हो। बंदऊ अवध भुआल सत्य प्रेम जेहे राम पद। मां अयोध्या जे राजा दशरथ जी वंदना तो कया जंहिंजो भगवान राम जे चरणन सां सच्चो प्रेम हो। सच्चो सच्चो प्रेम कंहिंखे चइबो आहे? दावो त घणेई माण्हू कंदा आहिनि सच्चे प्रेम जा। तुलसीदास चए थो सच्चो प्रेम इहो बिछड़त दीन दयाल प्रियतन त्रन इव परिहरेऊ। इहा निशानी आहे सच्चे प्रेम जी उन जी दशरथ जी कि राम सां विछोड़ो थींदे ई हुन पंहिंजा प्राण त्यागे छॾिया। धन्य आहे दशरथ जो हुन जा प्राण निकिरी विया राम जे विछोड़े में। तुलसीदास जो हिकु दोहो आहे ॿिए हंधि कि पाणीअ सां प्रेम त ॾाढनि जीवन जो थींदो आहे जेके पाणीअ में रहंदा आहिनि। उनमें मगरमच्छ बि आहे, कछुओ बि आहे, नांग बि आहे, पर सभिनि खां वधीक प्रेम त मछलीअ जो। कछुओ पाणीअ खां अलॻि रही वेंदो आहे, नांग बि रही वठंदो आहे, मगरमच्छ बि रही वठंदो आहे, पर मछली कोन रही सघंदी। त मछलीअ जो प्रेम ॿियनि खां अलॻि आहे। मछलीअ जो प्रेम सच्चो आहे जेका हिकु पल बि नथी रही सघे पाणीअ जे बिना। जी कोई सत्संग जे बिना न रही सघंदो आहे, उनजो सच्चो प्रेम आहे कि रही न सघे सत्संग जे बिना। बंदऊ अवध भुआल सत्य प्रेम जेहि राम पद बिछड़त दीन दयाल प्रियतन त्रन इव परिहरेऊ। तिनके जे समान हुन पंहिंजो प्रिय शरीर त्यागे छॾियो। दशरथ माण्हू कंजूस मां कंजूस लोभी मां लोभी माण्हू बि फालतू शयूं गॾु कंदो पर कख कोन रखंदो संभाले। कख त फिटी करे छॾींदो न। परिहरेऊ त केॾो सरल आहे हिकु कख तिनको
छॾणु सवलो आहे सभिनी जे लाइ। एॾी सरलता सां दशरथ शरीर त्यागे छॾियो, कख वांगुरु, तिनके वांगुरु, केवल इन करे कि राम हलियो वियो। इहो आहे प्रेम। भगवान जे बिना रही न सघे कोई। बंदो अवध भुआल, सत्य प्रेम जेहि राम पद, बिछड़त दीन दयाल, प्रियतन त्रन इव परिहरेऊ। अहिड़ो बि प्रेम थींदो आहे। हिकु कलाम आहे, उहो थो यादि अचे। मुंहिंजा राम मिठा, मुखां थी न परे, मुंहिंजा यार मिठा। मुंहिंजा यार मिठा, मुखां थी न परे, मुंहिंजा यार मिठा, मुखां थी न परे, मुंहिंजी तोखां सवाए घड़ी कान सरे, मुंहिंजी तोखां सवाए घड़ी कान सरे, मुंहिंजा यार मिठा। मूंखे कहिड़ी ख़बर इहे थींदो आ, सॼो साह सॼण मंझि हूंदो आ। मूंखे कहिड़ी ख़बर इहे थींदो आ, सॼो साह सॼण मंझि हूंदो आ। हो गम ईंदो आ, रही वेंदो आ, गम ईंदो आ, रही वेंदो आ, पर हित तरुगो थी बाहि परे, पर हित तरुगो थी बाहि परे। जंहिं ॾींहुं ॾिसण खां थियो आ जुदा, रुगो झोरी आ हिकु ॼाण ख़ुदा। जंहिं ॾींहुं ॾिसण खां थियो आ जुदा, रुगो झोरी आ हिकु ॼाण ख़ुदा। हो पंहिंजी जान कयां मां, फिदा पंहिंजी जान कयां मां, तोता फिदा इहे गणतीअ में, इन्हीअ गणतीअ में मुंहिंजो अंदर घरे, मुंहिंजा यार मिठा, मुखां थी न परे, मुंहिंजा यार मिठा, मुखां थी न परे, या खुदा तूं त जहान बि पैदा ना करी हां, जे जहान पैदा कई
मौत ना पैदा करी हाँ, जे मौत भी पैदा कई त बेली दोज़ख न पैदा करी हाँ, जे दोज़ख भी पैदा कई त बेली मोहब्बत ना पैदा करी हाँ, जे मोहब्बत भी पैदा कई, जे मोहब्बत भी पैदा कई त मूंखे पैदा ना करी हाँ, जे मूंखे भी पैदा कई त मुंहिंजो जानी ना पैदा करी हाँ, पर जे कॾहिं मुंहिंजो जानी पैदा कई त बेली मूंखां जुदा ना करी हाँ, मूंखे कहिड़ी ख़बर इएं थींदो आ, सॼो साहो सॼण मछ हूंदो आ, हो गम ईंदो आ, रही वेंदो आ, गम ईंदो आ, लही वेंदो आ, पर हित तरगो थी बाहि बरे पर, हो मुंहिंजा यार मिठा मूंखां थी न परे, मुंहिंजा यार मिठा, मुंहिंजा राम मूंखां थी न परे। दशरथ जो अहिड़ो ई कुछ हाल हो, राम जे विछड़ण सां प्राण निकिरी विया। वरी वंदना तो करे राजा जनक जी, दशरथ खां पोइ वंदना कंहिंजी जनक जी, पिरनवऊं परिजन सहित विदेहु, जाहि राम पद गूढ़ सनेहु। राजा जनक जे बारे में तुलसीदास लिखे थो कि उन जो भी राम सां प्रेम हो, जनक जो भी, पर कीअं हो वो न लिकाए रखियो हुअईं। जोग भोग में राखे हू कोई, राम बिलोकत प्रगट सोई। राजा जनक जे बारे में चयो वेंदो आहे विदेह, माना ज्ञानी त पूर्ण ज्ञानी, देह खां बिल्कुल अलग, योगी जंहिंखे चइबो आहे, योगी उन अवस्था में हो वो, जंहिंखे चइबो आहे अनासक्त अवस्था, ज्ञानी। पर वरी भोगी त अहिड़ो भोगी जो कंहिंखे लगे ई न कि ही कोई ज्ञानी थी सघे थो। राज सुख जे विच में रही करे त कोई चवंदो हे भोगी आ ऐं कोई चवंदो हो कि ही योगी आ। तुलसीदास छा थो चए कि उन वटि टी शइ बि हुई, प्रेम, उहा कंहिंखे नज़र ई कोन आई, छो त उन योग ऐं भोग जे दॿे में प्रेम रूपी कीमती शइ लिकाए रखी हुई। कोई दॿो हुजे माण्हू वटि नंढड़ो दॿली, उन में हीरो कुछ लिकाए रखे त उहो बंद दॿे में नज़र कोन ईंदो आहे। तुलसीदास चए थो योग ऐं भोग रूपी ॿ ढकण हुआ उन दॿलीअ जा, जंहिंजे अंदर प्रेम लिकल हो जनक जो। वो ढक कॾहिं खुलियो जॾहिं उन राम जो दर्शन कयो पहिरियों दफ़ो धनुष यज्ञ में, वो ढक खुली वियो, उते प्रेम प्रगट थी वियो राम जे लाइ। जनक जेको आनंद अनुभव कंदो हो ब्रह्मानंद, ब्रह्मानंद जो जेको सुख आहे उहो कुछ अलग सुख आहे, उहो आनंद आहे। मतलब अनासक्तिअ जो हिकु सुख हूंदो आहे, तटस्थता, संसार खां निराश,
संसार खां संबंध टोड़े करे भीतर जेको हिकु अनुभूति थींदी आहे उनखे उहो सुख चइबो आहे, ब्रह्मानंद सुख। राजा जनक खे पहिरीं उहो थींदो हो सुख, पर उहो ई सुख उनखे अॼु थियो आहे राम में। राम मां नज़र हटाए त सुख गुम पियो थी वञेसि, राम ॾे न्यारे त उहो ब्रह्मानंद प्रगट पियो थी वञेसि। त ही वाइड़ो थी वियो राजा जनक कि ही छा आहे। तुलसीदास चए थो इहो तुंहिंजो प्रेम हुई जेको योग ऐं भोग जे विच में लिकल हो, उहो प्रगट थी आयो आहे। जोग भोग में राखेऊ गोई, छिपाए करे लिकाए करे रखियो हो, उहो निकिरी आयो। कीअं निकितो, राम बिलोकत प्रगटेऊ सोई। अहिड़े जनक जी मां वंदना थो कयां। ऐं सिर्फ़ उनजी न, उनजो सॼो परिजन, उनजी प्रजा। राजा जनक पाण त ज्ञानी हो ई, उनजी प्रजा बि ज्ञानी हुई। जलेबियुनि में त हिक बि कान्हे अहिड़ी अॼु जूं ज्ञानी। छो त अॼु जी ज्ञान जी परिभाषा इहा ठाही अथनि ॿाहिरें वेश सां, ॿाहिरें कुझु आचरण सां। पर्स, साड़ी, चश्मो, चप्पल, इहा ज्ञानीअ जी निशानी ठाहे छॾी अथनि। त अॼु हिक बि उहे जलेबियुनि में ज्ञानी कान्हे जेका राजा जनक जी हिकु आम जनता हुई। यथा राजा तथा प्रजा। राजा जो असर जनता ते बि हो, उहा बि ज्ञानी हुई। ॾेखारण वारी न कि ॾिसो मेरे में कितना ज्ञान है, ईअं न हुई उहा प्रजा। बसि हो भीतर में हिकु अवस्था हुई। त उन्हनि सभिनीनि समेत प्रणाम थो करे तुलसीदास राजा जनक खे। चए थो प्रेम त ॿिन्हिनि जो हो। पोइ जनक जा प्राण छो न निकिता, जनक छो न शरीर छॾियो? छो त वो ऑलरेडी विदेह हो, वो ऑलरेडी शरीर खां अलॻि त हो, वो त शरीर हूअं ई छॾे चुको हो। ऐं दशरथ जो शरीर में वरी ॾाढो प्रेम हो। पंहिंजे खुद जे शरीर में उनजी देहासक्ति हुई। तॾहिं त लिखियईं दशरथ जे लाइ बिछड़त दीन दयाल प्रियतन, प्रियतन। पंहिंजो प्यारो शरीर दशरथ तृण जे समान त्यागे छॾियो, तिनके जे समान। पंहिंजो प्रिय शरीर, दशरथ खे पंहिंजो शरीर प्रिय हो, जनक खे न। पर ॿिन्हिनि जो राम प्रेम बराबर, ॿिन्हिनि जो राम जे प्रति प्रेम बराबर। दशरथ जा प्राण छुटिया ऐं जनक जो प्रेम प्रगट थियो राम खे ॾिसी। ॿई समधी बि थिया, संडू थिया, सेण थिया, सेण। त बराबर दर्जो ॿिन्हिनि जो। हिक वटि राम आयो, ॿिए वटि सीता आई, प्रकृति पुरुष आया। त इन करे हिननि ॿिन्हिनि जी वंदना थो करे, जनक जी ऐं दशरथ जी। जनक जे बारे में तव्हांखे पतो हूंदो, भागवत में पाण ॿुधो आहे। राजा निमीअ जो मंथन कयो हन त उन मां इन जो जनम थियो हो। पोइ इन्हनि जी गद्दीअ में हर राजा जो नालो जनक ई रहियो, पर इत्तेफ़ाक सां सभिनि में उहे ई गुण रहिया, विदेह जा, देह खां अनासक्त। हिन जो नालो सीर ध्वज, हिन जनक जो, सीता जे पीउ जो। त ॿिन्हिनि जी वंदना। तंहिंखां पोइ भरत जी वंदना, माना भावरनि जी। हाणे भावरनि जी। प्रणवऊ प्रथम भरत के चरना, जास नेम व्रत जाए न बरना। सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम। चरण पंकज मन जासु,
भरत जे चरणन जी वंदना थो कयां, जंहिंजो नेम ऐं व्रत बयान नथो थी सघे। भरत जो नेम कि राम अगरि 14 साल वन में रहंदो, धरतीअ ते सुम्हंदो ऐं हू वस्त्र धारण कंदो वलकल, त मां बि उहो ई रहंदमि। त भरत बि 14 साल वलकल वस्त्र पाता, कुटिया ठाहे तई ऐं ज़मीन ते ई सुम्हंदो हो। त उहो नेम केरु उनजी महिमा ॻाए सघे थो। ऐं प्रेम ऐं विर्त इहो ई कि मां हीअं कंदुमि। रामचरण पंकज मन जासू, लुबुद मधुप इव तजय न पासू। जहिड़ी तरह भंवरो गुल में वञी करे वेही रहंदो आहे, कमल जे गुल में, ऐं उनखे छॾींदो ई कोन्हे भंवरो, उनजो रस, उनजी खुशबू सूंघींदो रहंदो आहे। तहिड़ी तरह भरत जो मन सदाई राम वटि ई हूंदो आहे, कॾहिं छॾींदो कान्हे। राम जे चरणनि में भरत ईअं हूंदो आहे जीअं भंवरो गुल वटि वेठो हूंदो आहे, लुब्ध हूंदो आहे। तीअं भरत जो प्रेम, इहे सभु कथाऊं पोइ ॿुधंदासीं, पर वंदना में त जिक्र करे पियो थो। तंहिंखां पोइ लक्ष्मण जी वंदना, बंदऊं लक्ष्मण पद जल जाता, शीतल सुभग भगत सुखदाता। लक्ष्मण जो कहिड़ो तो गुण ॿुधाए, शीतल ऐं सुंदर। लक्ष्मण शीतल भी आहे, सुंदर भी आहे। पर तव्हां अगरि रामायण ॾिठो हुजे त लक्ष्मण जो क्रोध ॾाढो ॾेखारियो वियो आहे। त आहे त सही क्रोध, पर कंहिंजे लाइ? दुष्टनि जे लाइ। हा न, असांजे लाइ त कान्हे न। त इन करे आलोचना जे रूप में न खणिजो। लक्ष्मण में तुलसीदास छा थो लिखे, शांत हो लक्ष्मण, शीतल थधो हो। तव्हां चवंदा ऐसे कैसे, आम माण्हू चवंदा, अरे तव्हांजी दृष्टि उहा आहे जेका मुंहं में गुटको रखी करे माण्हू ॻाल्हाईंदो आहे न, तव्हांजी उहा त उतां त तव्हांजा वीचार निकिरंदा आहिनि, तव्हांजो वक्तव्य वाणी उतां त निकिरंदी आहे। ईअं हल्की फुल्की चई हलणो आहे। अरे भाई, लक्ष्मण जो गुस्सो सिर्फ़ उन्हनि लाइ आहे जेके दुष्ट आहिनि, जेके खल आहिनि। या हिकु दफ़ो सुग्रीव खे गुस्सो ॾेखारियईं लक्ष्मण, जॾहिं भुलिजी वियो राम काज, भुलिजी वियो, राज मिली वियसि त चरियो थी वियो, आसक्त थी वियो राज भोगनि में, सुखनि में। त उते लक्ष्मण वञी गुस्सो ॾेखारियो वञी। त हाणे हिनखे कुझु मायूं चवंदियूं, अरे रे गुस्सो केॾो थो ॾेखारे, भाई गुस्सो एॾो कंदो आहे छा? त हिननि मायुनि खे छा कजे? पाण त पंहिंजो ॿेड़ो ॿोड़नि थियूं, पर मूंखे चिंता हिननि जी कोन थींदी आहे। मूंखे चिंता वरी टे जी थींदी आहे, जेको इन जी वाणी ॿुधी करे भ्रमित थी वेंदो। मूर्ख अविवेकी माण्हू ईअं ॾिसंदो आहे कि क्रोध कयईं माना इहो ग़लति आहे, इहो बेकार आहे, इहो अपराधी आहे। ऐं कोई माण्हू मिठो मिठो थो ॻाल्हाए, इहो सही आहे, हा न? इहा ई परिभाषा हलंदी आहे न समाज में, कि गुस्सो कयईं, अरे अरे भाई गुस्सो हीअं कंदो आहे छा? अरे विवेक ठीकु कयो, पंहिंजो सत्संग ॿुधी करे विवेक आणियो। किथां तो क्रोध अचे, कहिड़ी मंशा सां थो अचे, इहो ॾिठो वेंदो आहे। लक्ष्मण त ॾाढो क्रोध कयो अथई ऐं कंदो। मेघनाथ जहिड़े खे जंहिं मारियो त क्रोध करे ई मारियो न। अलाए घणनि क्रोध कयो आहे लक्ष्मण, छो त हू शेषनाग जो अवतार आहे। पर कहिड़े कारण सां थो करे? असांजे लाइ नथो करे, असांजे लाइ त आहे हू शीतल सुंदर सुखदाता लक्ष्मण। हाणे तुलसीदास उन जे लाइ इहो थो चए कि जीअं झंडो फहिराइजंदो आहे कोई,
ॾिसण में त झंडो ई ईंदो आहे, झंडे जो हिकु वॾो वॾो हिकु हू हूंदो आहे, हिकु मैसेज, उहो पोइ ॿुधायांव थो। पर झंडो फहिराइजंदो कंहिं ते आहे? हिकु डंडे ते। त लक्ष्मण राम जो डंडो आहे। राम रूपी जेको झंडो आहे, राम जो जेको यश आहे, उनखे फहिराइण में लक्ष्मण उनजो झंडे जो डंडो आहे। डंडो भली नज़र न अचे, उनजो महत्व ॾिसण न अचे, पर झंडे खे डंडो ई झले बीठो आहे। लक्ष्मण आहे डंडो, जे राम जे यश खे फहिरायो। कीर्ति रघुपति कीर्ति बिमल पताका, दंड समान भयऊ जस जाका। लक्ष्मण आहे उहो थामे रखण वारो डंडो। त लक्ष्मण जो क्रोध दुष्टन जे लाइ आहे, तव्हांखे थोरी ॾेखारे। कागर चए न लक्ष्मण एॾो गुस्सो कयो, त या त इहो उनजी कुंभकर्ण जी भेण आहे, उन ते कयो उन लक्ष्मण क्रोध, दुष्टन ते, असुरन ते, खरदूषण ते, या का शूरपंखा जी भेण हूंदी, छो त उनजो नक कन कटियो हुई लक्ष्मण शूरपंखा जो। कागर ईअं चए कि एॾो गुस्सो ॾेखारियईं। इन्हनि जो वरी जीवन बर्बाद थींदो अथव उन्हनि मिठियुनि छुरियुनि में, जेके मिठो मिठो ॻाल्हाए हल हल करे हली वेंदा आहिनि। इन्हनि जो जीवन उन में नष्ट थी वेंदो अथव। त लक्ष्मण सुंदर आहे, शीतल आहे ऐं सुखदाता आहे, सुख ॾियण वारो आहे कंहिंखे? भगत सुखदाता। बंदौ लक्ष्मण पद जल जाता, शीतल सुभग भगत सुखदाता। रघुपति कीरत बिमल पताका, दंड समान भयो जस जाका। दंड समान भयो जस जाका। शेष सहस्त्र शीस जग कारण, जो अवतरे ओ भूमि भय तारन। लक्ष्मण शेषनाग जो अवतार आहे ऐं शेषनाग हिन धरतीअ खे संभाले वेठो आहे पंहिंजे फणनि ते। उहो शेषनाग धरतीअ जे मथां आयो आहे अॼु अवतार वठी करे, ऐं पंहिंजी धरतीअ खे भय रहित करे रहियो आहे। शेष सहस्त्र शीस जग कारण, जो अवतरे भूमि भय टारन। सदा सो सानुकूल रहे मोह पर, कृपा सिंधु सो मित्र गुना कर। वो लक्ष्मण मुंहिंजे मथां सदाई अनुकूल रहे, मुझे आशीर्वाद करे। वो सुमित्रा जो पुट। तंहिंखां पोइ वंदना थो करे रिपुसूदन। रिपुसूदन माना शत्रुघ्न, रिपु माना दुश्मन। रिपुसूदन पद कमल नमामि, सुर सुशील भरत अनुगामी। वो एॾो सुशील शत्रुघ्न, भरत जो अनुगामी। जीअं लक्ष्मण राम जे पुठियां हलण वारो, ते शत्रुघ्न भरत जे पुठियां हलण वारो। रिपुसूदन शत्रुघ्न, शत्रुनि खे नाश करण वारो शत्रुघ्न। शत्रुघ्न जो हूअं त रोल नज़र कोन आयो रामायण में, पर पोइ उन हिकु कमु कयो आहे। हिकु असुर हो लवणासुर, उनखे शत्रुघ्न मारियो ऐं वो राजा किथां जो? मथुरा जो। त मथुरा जेका जंहिंमें भगवान कृष्ण जनम वरितो, उहा पहिरीं उन असुर जी राजधानी हुई, जंहिंखे शत्रुघ्न वरी नए तरीक़े सां वसायो। पोइ नालो मथुरा शायदि हिन शत्रुघ्न खां पोइ रखियो वियो। त
वो शत्रुघ्न भरत जो अनुगामी आ। हाणे वंदना थी थे महावीर हनुमान जी। अचियो हनुमान, आइए हनुमंत बिराजिए, कथा कहूं मति अनुसार, प्रेम सहित गादी धरूं, पधारिए पवन कुमार। हनुमान जो केड़ो भजन गायूं? हो भगत आहे श्री राम जो प्यारो, राम सा दिल थस ॾाढी, राम सा दिल थस ॾाढी। लंका वञी घणा राक्षस मारे, लंका वञी घणा राक्षस मारे, खबर सीता जी आंदी, खबर सीता जी आंदी। बजरंगी मता भुलायो, सब जय बोलो हनुमान जी, सब जय बोलो हनुमान जी। बजरंगी जा गुण गायो, सब जय बोलो हनुमान जी, सब जय बोलो। चौराम चौराम, मेघनाथ जी शक्ति सां जॾहिं लक्ष्मण मूर्छा थियड़ो, लक्ष्मण मूर्छा थियड़ो। मेघनाथ जी शक्ति सां जॾहिं लक्ष्मण मूर्छा थियड़ो, रोई राम चयो अॼु मूंखां, रोई राम चयो अॼु मूंखां, विछड़ी वेंदो भाइड़ो, विछड़ी वेंदो भाइड़ो। झट बूटी खणी आयो, झट बूटी खणी आयो, सब जय बोलो हनुमान जी, सब जय बोलो। चौराम चौराम हो, खे वठी वयो पाताल में, वठी वयो पाताल में। भगत विभीषण विच में फाथो, भगत विभीषण विच में फाथो, अड़जी वियो बाएताल में, अड़जी वियो बाएताल में। बजरंगी वञी बचायो, सब जय बोलो हनुमान जी, सब जय बोलो हनुमान। चौराम चौराम, मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महावीर बिनौ हनुमाना, राम जासु जस आप बखाना। प्रणवं पवन कुमार, खल बन पावक ज्ञान घन, जासु हृदय आगार बसहे, राम सर चाप धर। महावीर बिनवो हनुमाना, मां हनुमान जी वंदना तो कया। पाण राम जंहिंजो जस गायो आ, जे भगवान राम जंहिंजो पाण जस बखान कयो आ,
अहिड़ो हनुमान जेको महावीर आ, महावीर। महावीर एॾो जो रावण ॿियो कंहिंखां कोन ॾकंदो हो, सिर्फ़ हनुमान खां ॾाढो ॾकंदो हो, राम खां बि कोन ॾकंदो हो रावण। छो त रावण जी लंका जलाए वियो हो हनुमान। ऐं मञींदो इहो बसि इहो हिकिड़ो हिननि जे सेना में बलशाली आहे। त हिकु ॾींहुं रावण अची करे हनुमान जी पुछ पकड़ी, 20 हथनि सां पुछ पकड़ींसि। छो त हिन पुछ रावण जी मुछ जलाई हुई, मूछ इज्जत, चईमां हिन जी पुछ खे नष्ट करे छॾींदमि। हनुमान ॾिठई कंहिं पुछ अची पकड़ी आ, ॾिठई रावण आ। रावण सोची हिन जी पुछे मां भञी छॾियांसि, टोड़े छॾियांसि, कुछ बि कयां, नष्ट कयां हिन जी पुछ। मुंहिंजी लंका न पुछ जलाई हुई। हनुमान चईसि जेको खपई कर। हिकु त पुठियां आयो हुई लड़ाई करण, अहिड़नि सां असां हिकु त लड़ाई कंदा कोन आहियूं, साम्हूं अची त ॾिसूं। रावण चईंसि लड़ाई करणी अथई त कर, न त मां तुंहिंजी पुछ खे अॼु नष्ट कंदोमांइ। तॾहिं हनुमान छा कयईं, हिकु छलांग लॻायईं आसमान जे तरफ़। रावण पूछ सुधो लटकी पियो मथे। हाणे पुछ झले बीठो आहे, चए थो भगवान करे या पुछ न टुटे। जय जय ज्ञान, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस लोक उजा। हाणे पहिरीं चए पियो पुछ टुटे ई आहे, हिनखे नष्ट कयां। हाणे चए थो जेकर इहा पुछ न टुटे त मां बचां। पोइ वापसि हेठि लाथईंसि हनुमान। उहो रावण ऐं कुंभकर्ण हनुमान जूं मुखूं खाधियूं हुयूं। हनुमान इन्हनि ॿिन्हिनि खे ॾाढो मारे चुको हो। तॾहिं महावीर बिनुवऊं हनुमान। ऐं तुलसीदास इन करे बि हनुमान जी एॾी वंदना थो करे, जो हनुमान ॾाढी रक्षा कई तुलसीदास जी, ॾाढा नंद, ॾाढा हिन कलयुग में। ऐं प्रेरित बि उन ई कयो हो राम जे तरफ़, राम जो पतो। हिकु तुलसीदास जो नंढड़ो किताब आहे रामाज्ञा प्रश्न। जीअं पाण वचन वठंदा आहियूं न, त तुलसीदास जो उहो आहे कि कंहिंखे कुझु जिज्ञासा हुजे, का दुविधा हुजे, वचन वठिणो हुजे, त हुन किताब में उहो विधि लिखियल आहे कि आङुर रखबी आहे अंकनि ते, नंबरनि ते, त जवाब मिलंदो आहे। उनजे पुठियां कथा इहा ईंदी आहे कि हिकिड़ो गंगाराम नाले ब्राह्मण हो काशीअ में। तुलसीदास रोज काशीअ में रोज गंगा जे किनारे ते शाम जो संध्या जे टाइम वेंदो हो, संध्या करण, पूजा पाठ करण। उते उहो ब्राह्मण उनखे मिलंदो हो गंगाराम। हिकु दफ़े गंगाराम ॾाढो उदास लॻो पियो हो, त तुलसीदास पुछईंसि छा ॻाल्हि आहे उदास आहीं? गंगाराम चएसि थो कि राजा जा पुट शिकार खेॾण विया, काशीअ जो राजा आहे हिकिड़ो, उन जा पुट शिकार खेॾण विया, उन्हनि मां कंहिं हिक खे शेर मारे छॾियो आहे ऐं ॿिया साथी बि विया आहिनि उन्हनि सां। त राजा मूंखां पुछियो अथई, भई मां ज्योतिषी आहियां, उहो गंगाराम ज्योतिषी हो। राजा मूंखे चयो अथई मूंखे जल्दी ॿुधाए कि मुंहिंजा पुट सकुशल आहिनि या कान्हनि, उन्हनि में मुंहिंजो कोई पुट मरी वियो आहे या न, तूं ज्योतिषी मूंखे ॿुधाए। तॾहिं मोबाइल त हुआ कोन, ज्योतिषियुनि खां ई पुछियो वेंदो हो। त गंगाराम चए थो मां हिकु ॾींहं जी मोहलत वठी करे आयो आहियां, पर मुंहिंजी ज्योतिष में या मूंखे ॼाण कान्हे कि मां ॿुधाए सघां कि हिन जो कोई पुट मरियो आहे या न। हुन चयो अथई या त मरण लाइ तयार थी वञ,
राजान जो त ईअं हूंदो हो अॻे, या त पुरस्कार वठ या जेल में। तने तुलसीदास चयसि तो ब्राह्मण वे हींअर त संध्या कर, संध्या जो टाइम आ, संध्या करे वठ, संध्या सुहिणी थींदी आ, इहो टाइम थींदो ई आहे आरती उपासना जे लाइ। ॾिसो कॾहिं तव्हां दुखी प्रॉब्लम में कंहिं संत वटि वञो ऐं संत तव्हांजी प्रॉब्लम ॿुधण जे बजाय चए वेह, तूं त वेह यार, त तव्हां ईअं न समझिजो कि हीअ सिंसियर कान्हे। मां सचे संत जी ॻाल्हि थो कयां, कोई अहिड़ो मिलेव त मतलब हिकु निशानी तो ॿुधायांव, ईअं बि थींदो अथव। केवल उनखे ई ऊंचो न समझिजो जेको तव्हांजी प्रॉब्लम ॿुधी करे चए हाँ अच्छा ऐसा हुआ, तव्हांखे दिलासा ॾियण शुरू करे, समझिजो लोभी आहे ऐं कुझु पतो बतो कोन अथसि, रुगो तव्हांखे आश्वासन थो ॾे। त इहो प्रकार थींदो आहे संतनि जो कंहिं कंहिं में। मां केवल तव्हांखे ॿुधायांव थो कि ईअं बि थींदो आहे कि संत हुनजी प्रॉब्लम ॿुधण जे बजाय उल्टो खिल मजाक करेसि, जेका प्रॉब्लम खणी वई आहे घर जी, ऐं चएसि तूं वेह वठ, तूं त ही खा। त उनखे घुर्जे जीअं जीअं हू चए थो तीअं तीअं कंदो वञे जेको वियो आहे। अगरि विश्वास भरोसो अथसि त भरोसो ई वॾी शइ आहे न भाई। समझो चएसि मुंहिंजी खंघ लहे ई नथी, केॾा महीना थिया आहिनि, ही कयो, ऐं संत मूड में चई ॾेसि का बि शइ उतां खणी ॾेसि, चएसि वठी ही पी छॾ, दवा अथई सुठी अथई, मां बि वरिती, मुंहिंजी बि सरकारी अस्पताल मां लिखी ॾिननि, पी। त छा करणु खपे उन माईअ खे? भाई आई आहे त भरोसो अथसि, भरोसो ई खणी आई आहे न, पीअणु खपे। पर मां ॾिठो आहे कि अॼुकल्ह जी मायुनि खे न को भरोसो आहे, न को सरलता आहे, हिकु छल आहे, हिकु कपट आहे, हिकु स्वार्थ आहे ऐं धैर्य कान्हे। इन करे थियूं फासनि निर्मल बाबा, ढिरमल बाबा, फलाना भैया, जेके हुननि खे आश्वासन ॾियनि। सिंध जा संत अहिड़ा हूंदा हुआ कि ॿाहिरां नज़र न अचे पर उन्हनि जो हू कमु कंदो हो, उन्हनि जो वचन कमु कंदो हो। हिकु सची घटना अथव, फ्रांस जो हिकिड़ो कोई माण्हू, वॾो माण्हू अरब देश में रेगिस्तानी देशनि में वियो। उतां कुझु उन्हनि माण्हुनि जेके गंवार माण्हू हुआ, जिन दुनिया ॾिठी कोन हुई, रेगिस्तान में रहण वारा, रेगिस्तान में रहण वारा ई त हुआ जेके हमलावर हुआ, ऐं संपन्न देशनि में वञी करे लुटे करे हली ईंदा हुआ, छो त रेगिस्तान में कुझु हो ई कोन। हाणे आहे पेट्रोल तेल। त उहो फ्रांसी दार्शनिक या कोई वॾो माण्हू रेगिस्तान जे कुझु माण्हुनि खे वठी आयो फ्रांस में, भई तव्हां थोरो एंजॉय कयो, दुनिया ॾिसो। हिकु वॾी होटल, 5 स्टार होटल में उन्हनि खे राहियईं, सभिनीनि खे रूम मिलिया ऐं उन्हनि खे ॿुधायो वियो कि तव्हां तयार थी, तव्हांजे लाइ बस बीठी आहे, घुमण हलणो अथव। पर कोई बि माण्हू रूम मां न पियो निकिरे, रूम मां छॾियो बाथरूम मां न पियो निकिरे, छो त उन्हनि पाणी एॾो ॾिठो ई कोन हो। नलको चालू कर त पाणी, शावर मां पाणी, त उहो बसि पाणी जे हेठां बीठा हुजनि, हुननि जल ॾिठो ई कोन हो उन एरिया में पंहिंजे। हू चवनि असांखे घुमण बि कोन्हे वञणो, असांखे हीअ ई जॻह सुठी थी लॻे। त 7 ई ॾींहं हू रुगो बाथरूम में ई रहिया सभई, घुमण केॾां ई कोन विया। जॾहिं 8 ॾींहुं थियो, उन्हनि खे निर्देश ॾिनो वियो, भाई अचो हाणे तव्हां पंहिंजो सामान पैक कयो, सामान पाणी नौकर गाॾीअ में रखंदव, एयरपोर्ट ते पहुचो, 9 बजे फ्लाइट आहे, हलो 7 बजे हलणो अथव।
त कोई भी रूम मां न पियो निकिरे। सभु हैरान थी विया, ॾिठनि कि बाथरूम जे अंदरि वेठा आहिनि, छो नथा निकिरनि बाथरूम मां? छा ॾिठनि, उहे सभु ॼणा नलको टोड़ण में लॻा पिया आहिनि। जेके नलका आहिनि न, नलके जी टोंटी उहा कढण में लॻा पिया आहिनि। इहे बसि निकिरे त असां पंहिंजे देश खणी वञूं, किथे बि भित में लॻाईंदासीं, पाणी अची वेंदो। तॾहिं उन्हनि खे सम्झायो हुयो, अरे पागल हो, हिन नलके में कुझु कान्हे, हिन नलके जे पुठियां पाइप लाइन जुड़ियल आहे, जेका कंहिं नदी तालाब या डैम सां जुड़ियल आहे, ॾाढी लंबी श्रृंखला आहे, नलके में थोड़े आहे कुझु। तहिड़ीअ तरह कोई संत अगरि का ॻाल्हि सहजता सां चए थो, का दवा जी शीशी तो ॾे या पत्थर भी तो ॾे या कुछ भी खिले करे ईअं सहजता में, त शक्ति उन पत्थर में भली न बि हुजे, पर उन पत्थर जे पुठियां जेका नहर जुड़ियल आहे, उन संत जो अनुभव जुड़ियल आहे, कुछ सोचे करे पियो तो हू करे, उहो असर कंदी। टोंटीअ में थोड़े ई कॾहिं कॾहिं दवा असर कोन कंदी आहे, दुआ असर कंदी आहे। दवा काई भी हुजे, अगर उनके कोई हू ॾेई छॾे, कोई संत सचो, त उहा असर करे वेंदी आहे। त तुलसीदास गंगाराम खे चएसि थो कि वेह यार, तूं त संध्या त कर, हेॾी सुंदर संझा जी वेला आहे, वेही करे भगवान जा गुण ॻाए, भरोसो त रख, सभु ठीकु थी वेंदो। त उहो उन गंगाराम विश्वास कयो ऐं वेही बि रहियो। तुलसीदास पोइ चएसि थो कि मां हिकिड़े ग्रंथ तुंहिंजे लाइ मां हिकिड़ो ग्रंथ रचींदुमि, रचना कंदुमि हिकु ग्रंथ जी। उते ई तुलसीदास कथो थींदो आहे न, कथो, उनजी मस सां 6 कलाक उनखे लॻा, उन रामाज्ञा प्रश्न तैयार कयो। उनमें समझो संक्षेप में राम कथा ई आहे। 7 सर्ग आहिनि, 7 सोपान, हिकु सोपान में 7 दोहा। उन में पोइ वरदान ॾिनई तुलसीदास कि ही किताब खणी वञ, राजा खां हथ आङुर रखाइस, उहो तोखे ही किताब ॿुधाईंदई। उहो गंगाराम आयो, राजा खे चईसि ईअं कयो। पोइ न इहो निकितो उन मां वचन कि तुंहिंजो पुटु, सभु तुंहिंजा पुट सकुशल आहिनि, कोई बि मरियो कान्हे। जेको मरियो आहे, हिकिड़े खे शेर मारियो अथई, उहो उन्हनि जो साथी आहे कोई। ऐं ईअं ई थियो, हुनजा सभु पुट सकुशल मोटी आया। राजा प्रसन्न थी करे उनखे ॾाढो धन ॾिनो गंगाराम खे, 10,000 रुपया उन ज़माने में, 10,000। उन गंगाराम सभई पैसा अची करे गोस्वामी तुलसीदास खे ॾिना, 10,000। हे तुलसीदास त विरक्त महात्मा हो, पर मनोरथी त हो। मनोरथ ॾाढा रखिया अथई, मुंहिंजो ही मनोरथ आहे, मुंहिंजो हू मनोरथ आहे। जॾहिं हुन 10,000 ॾिना न, तुलसीदास उन्हनि 10,000 मां हनुमान जा मंदर ठाराया, अलॻि अलॻि जॻहियुनि ते। उन सभु पैसा उन में लॻाए छॾियईं हनुमान जे लाइ। तॾहिं हो बजरंगीअ जा गुण ॻायो, सभु जय बोलो हनुमान जी सभु। अच्छा, हिकु ॻाल्हि ॿी, तव्हांजे मन में इहो प्रश्न आयो छा कि उहो किताब मिली सघे थो छा? न आयव मन में? बड़ी लालची है तू बि। आयो, हिकु जे मन में आयो हूंदो त मां ॿुधाए छॾियांव, तव्हां जेके सिंधियाणियूं मायूं आहियो न, जहिड़ी तरह गुरु ग्रंथ जे वचन जो तव्हां हणी किन करे छॾियो अथव न, हर ॻाल्हि में वचन त कढाए अच, हर ॻाल्हि में वचन त कढाए अच।
मरे त वचन कढाए अच, नथो मरे त बि वचन कढाए अच, जीअरे वचन कढाए अच, फेल थिए त वचन कढाए अच, फेल नथो थिए त बि वचन कढाए अच। हर ॻाल्हि में वचन। त अगरि तव्हांखे किताब ॾिनो वियो त तव्हां त किन करे छॾींदा, ख़ुदा कसम अहिड़ो किन कंदा सिंधियाणी मायूं। इन करे तव्हांखे ॾिबो ई कोन किताब, न को ॿुधाइबो। ऐं ज़रूरत बि छा आहे, तव्हां मूं वटि हलिया अचिजो, पोइ मां ॿुधाईंदमि कि छा करिणो आहे तव्हां सां। तव्हां चवंदा भैंसा हू त ॿुधाए कोन थो, जे लाइ आया आहियूं ही अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो थो ॿुधाए। त इहो ई त आहे मुंहिंजो तरीक़ो। मां तव्हांखे एतिरो उलझाए छॾींदमि जो तव्हां पंहिंजी समस्या ई भुलिजी वेंदा कि समस्या कहिड़ी हुई। चवंदा पोइ त निर्मल बाबा सही आहे, तव्हांजे लाइ निर्मल बाबा सही आहे, असांजे लाइ ही हनुमान सही आहे। सब जय बोलियो हनुमान जी, सब जय बोलियो हनुमान जी। चौराम शेवा कयाई तन मन ॾई, राम ॾिनस पंहिंजी शक्ति, राम ॾिनस पंहिंजी शक्ति। मंगलवार ॾींहुं मेलो लॻे थो, हर हंध अलस्ती, हर हंध आए अलस्ती। ही माधव भजन बणायो, ही माधव भजन बणायो, मिली सारी संगत गायो। सब जय बोलो हनुमान जी। चौराम चौराम। मां चाहींदो आहियां जल्दी जल्दी कथा थिए, पर उते किथे न किथे उते ई बीह रहंदा आहियूं। ये राम कथा आहे, ही असां केॾो बि क्रॉस करे भॼण चाहियूं, किथे न किथे बीहारे ई छॾींदी आहे। पर हलो जल्दी जल्दी। हनुमान जी थी वई वंदना। पिरनवऊं पवन कुमार, खल बन पावक ज्ञान घन। तुलसीदास चए थो पवन कुमार आहे हनुमान। इहो हिकु त खल बन पावक, बाहि जंगल में कॾहिं कॾहिं बाहि लॻी वेंदी आहे ऑटोमेटिक, तो सॼो जंगल जो जंगल सड़ी वेंदो आहे। तीअं ई तुलसीदास चए थो जेके दुष्ट आहिनि, जेके असुर आहिनि, खल आहिनि, ॿियनि खे सताइण वारा आहिनि, उन्हनि जो सॼो समूह हुजे, उन समूहनि खे नाश करण जे लाइ हनुमान काफ़ी आहे। लंका जो जलाए छॾियईं दुष्टनि जी। त खल बन पावक, उन खल रूपी बन जो पावक माना अग्नि, खल रूपी जंगल जे लाइ अग्नि आहे हनुमान। ऐं ॿियो ज्ञान घन, वरी भगतनि जे लाइ आहे ज्ञान घन। घन माना बादल, बादल बादल वसंदो आहे त सभिनि खे भिॼाईंदो आहे। तीअं हनुमान एतिरो ज्ञानी आहे जो पंहिंजे शरण में अचण वारे खे ज्ञान बि ॾेई छॾींदो आहे। जंहिंखे ज्ञान जी चाहना हुजे न, मायुनि खे जलेबियूं वॾो वॾो दावो कंदियूं आहिनि कि हम तो ज्ञान में मानते हैं, हम तो बस ज्ञान, इसके बाद एंड है। क्यों रेखा? पाण खे कॉन्फिडेंस कोन हूंदो अथसि। पोइ चवंदियूं इहे वरी चवंदियूं मुंहुं सिर मूंखे कहिड़ी ख़बर आहे ज्ञान छा थींदो आहे, मूंखे त चइनि इच्छा पूरी थींदी आहे। त इहे सचियूं ज्ञानी जूं चाहना बि कान इन्हनि खे। पर तव्हांखे ज्ञान खपे त हनुमान जी आराधना कयो, हनुमान चालीसा पढ़ो। माण्हू पुछंदा आहिनि कि माई पढ़ी सघे थी या न? बिल्कुलु पढ़ी सघे थी। हनुमान चालीसा स्त्री पढ़ी सघे थी। मात्रा साहब बाबा श्री चंद्र जी बि स्त्री पढ़ी सघे थी। जो भ्रम उहे ई पैदा कंदा आहिनि जेके इहे ई गुटको खाई करे ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं ई ॻाल्हाईंदा आहिनि। मेरे को करना थोड़ी है कुछ, मैं तो बस सलाह देता हूं। हनुमान जी आराधना तव्हां करे सघो था। हनुमान चालीसा
घर में ॿारनि खे यादि करायो, ॾाढो सुठो लॻंदो ऐं सुठो सुठो थींदो। हनुमान चालीसा सां ज्ञान घन, माना 2 मिसालूं ॾिनियूं हनुमान लाइ। अग्नि बि आहे हनुमान ऐं बादल जे समान जल बि आहे। अग्नि वॾे रूप में हुजे त जलाए छॾींदी आहे, बादल वॾे रूप में हुजे त ॿोड़े छॾींदो आहे। पर घर में पाण छा ॾिसंदा आहियूं कि पाणीअ जो मटको बि पियो आहे ऐं चूल्हो, कॾहिं चूल्हे ते रोटी ठाही अथव तव्हां? मां गैस समझो हलो, हिक ई घर में अग्नि बि आहे ऐं मटको बि आहे, त ॿई सही उपयोग थी सघे थो। तीअं हनुमान जो ॿई उपयोग आहिनि असांजे जीवन में, ज्ञान ऐं भक्ति। ज्ञान अग्निअ जे समान मञियो वियो आहे ऐं प्रेम खे, भक्तिअ खे जल जे समान मञियो वियो आहे। त हनुमान ज्ञान बि ॾेई सघे थो, भक्ति बि ॾेई सघे थो। जासु हृदय आगार बसै राम सर चाप धर। हनुमान जे हृदय में सदाई राम भगवान निवास कंदो आहे। कहिड़ो? चाप धर, धनुषधारी। धनुष खे चाप चइबो आहे, धनुषधारी। चाप सर, धनुष धर। अॻिते वंदना तो करे टिन राजाउनि जी, बांदरनि जो राजा, रिछनि जो राजा ऐं राक्षसनि जो राजा। सुग्रीव ऐं जामवंत ऐं विभीषण। राक्षसनि जो राजा विभीषण। कपीपति रीछ निशाचर राजा। ऐं पोइ वंदना तो करे अंगद आदि जे कीस समाजा। ऐं अंगद वग़ैरह जेतिरो बि समाज आहे, इन्हनि सभिनीनि जो जिन राम जी सेना में सुठी भूमिका निभाई। बंदऊं सबके चरण सुहाए, अधम शरीर राम जिन पाए। चए थो मां उन्हनि जे चरणनि जी वंदना थो कयां। कोई रिछ आहे, कोई बांदर आहे, छो थो वंदना कयां? छो त इन्हनि राम जी सहायता कई ऐं हिन अधम शरीर में राम खे प्राप्त करे वरितो। इन्हनि जो शरीर जानवरनि जो, अधम त असांजो बि शरीर आहे। अगरि राम यादि न आहे त, भगवान यादि न आहे त असांजो बि शरीर जानवर जी समान आहे समझो। बंदऊं रघुपति चरण उपासक जेते, खग मृग सुर नर असुर समेते। चयो त मां उन्हनि जी बि वंदना थो कयां जिन जेके भगवान जा उपासक आहिनि। खग पक्षियुनि में केर काकभुसुंडी, जटायु ऐं गरुड़। मृग जानवरनि में हिकु हिरन ठहियो हो मारीच, इन जी बि वंदना हलो। सुर माना देवताउनि जिन राम जी सहायता कई। नर असुर सभिनीनि जी वंदना। बंदऊं पद सरोज सब केरे, जे बिन काम राम के चेरे। मां उन्हनि सभिनीनि जी वंदना थो कयां जेके निष्काम निस्वार्थ भाव सां राम जा उपासक आहिनि। तंहिंखां पोइ वंदना सुख सनकादि भगत मुनि नारद। मां शुकदेव जी वंदना थो कयां। मां सनकादिक ऋषिनि जी वंदना थो कयां। सनक सनंदन सनातन सनत कुमार। इहे सभु केर आहिनि? इहे आहिनि विज्ञान विशारद। जे मुनिबर विज्ञान विशारद। विज्ञान जो अर्थ असांजे धर्म में छा आहे ख़बर अथव? प्रैक्टिकल। पर प्रैक्टिकल कंहिंखे चइबो आहे? जेको हिन संसार खां तटस्थ थी करे पंहिंजो आत्म रूप परमात्मा में मिलाए चुको हुजे जीव, पर परमानंद में निमग्न रहे। हिन संसार खां डिटेच हुजे पर आनंद में हुजे, उहो विज्ञानी। प्रैक्टिकल इन खे चइबो आहे। प्रैक्टिकली माण्हू केरु आहे? माण्हू अॼुकल्ह इहो अखर हली रहियो आहे प्रैक्टिकल थी थोरो, माना भीड़ सां गॾु हल। जिए सब कन तीअं कर। ये चल रहा है, पहले ये चलता था, अब ये चल रहा है। इनके चवन प्रैक्टिकल। प्रैक्टिकल वो आ जेको
परमात्मा सां जुड़ी वियो आहे भीतर सां, आनंद में प्रैक्टिकल जीवन जिए पियो थो, असली जीवन। ये सब उहे आहिनि, सनकादि ऋषि, शुकदेव, नारद मुनि। जे मुनिबर विज्ञान विशारद, पिरनऊ सबहि धरन धर सीसा, करो कृपा जन जान मुनीसा। मां तव्हां सभिनीनि खे मुनि ॼाणे करे ऐं प्रणाम थो कयां। हाणे सीता माता जी वंदना। जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की। राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय। सीता माता जी वंदना तो करे जेका जंहिंजे लाइ 3 अखर आया। जनक सुता, जनक जी धीउ आहे। पी केरा, हिकु ज्ञानी, ज्ञानी जी धीउ आहे त कुछ त असर हूंदो। ज्ञानीअ जो लक्षण छा आहे? समता। समता, हू समता रखंदो आहे, उनजे लाइ सभु बराबरि आहिनि। ॿियो, जग जननी, सॼे जगत जी उहा माता आहे। पार्वती आदि शक्ति मूल में आहे त सभिनी जी मां आहे। चवंदा त ईअं बि आहिनि कि उहा भई रावण जो उद्धार करण जे लाइ रावण वटि वई हुई, ऐं रावण समेत जेके निशाचर हुआ उन्हनि खे परम गति ॾियण लाइ इहा लीला थी हुई कि रावण उनखे खणी वियो। त ममता, ॿियो गुण सीता में ममता। पहिरियों समता, हुन लाइ सभु बराबरि आहिनि, समता। ऐं ॿियो आहे ममता। ऐं वरी राम जी ॾाढी प्यारी आहे, अतिशय प्रिय करुणा निधान की। त प्रियता, सीता में आहे प्रियता, सीता में आहे ममता, सीता में आहे समता। हूअ पंहिंजे घोट जो नालो कहिड़ो रखियो हुई सीता, ख़बर अथव? कॾहिं संबोधित करणो बि हुजे सीता खे, हूअं त नाथ स्वामी चवंदी हुई, पर अगरि नालो खणणो हुजेसि त करुणा निधान, हे करुणा निधान। इहो प्यारो सीता जे लाइ नालो। जो जॾहिं हनुमान सीता वटि वियो लंका में, सीता खे विश्वास न पियो अचे ही अलाए केरु आहे, त हनुमान चयईंसि मूंखे कसम आहे करुणा निधान जी। त सीता पोइ विश्वास कयो हुई। ताके जुग पद कमल मनावऊं, जासू कृपा निर्मल मत पाऊं। मां हुन सीता माता जे ॿिन्हिनि पेरनि जी वंदना थो कयां, जंहिंजी कृपा सां मूंखे निर्मल बुद्धि प्राप्त थींदी। हाणे भगवान राम जी वंदना। पुन मन बचन कर्म रघुनायक, चरण कमल बंदऊं सब लायक। भगवान प्रभु श्री राम हर प्रकार सां लायक आहे वंदना जे, उनजी वंदना थियणी ई खपे। मां मन सां, वचन सां, कर्म सां उन जे चरणनि कमलनि जी वंदना थो कयां। राजीव नयन धरे धनु सायक, भगत विपति भंजन सुखदायक। भगवान जे अनेक नालनि में मूंखे ही नालो मां तो चवां, ही मूंखे सुठो लॻंदो आहे, राजीव नयन। मतलब जंहिंजा नेत्र कमल जे गुल जे पंखुड़ियुनि जे समान आहिनि। त अहिड़ा ॿिया बि मिली वेंदव, पंकज नयन या राजीव जी जॻह ते कमल नयन, अहिड़ा ॿिया बि अखर आहिनि। पर राजीव नयन तव्हांखे कीअं लॻे थो नालो? अलॻि ई सुठो प्यारो नालो आहे। राजीव जो अर्थ आहे कि उहो कमल जो गुल जेको ॻाढ़ो थींदो आहे। त भगवान राम जेॾी महिल धनुष खणंदो आहे त ओॾी महिल अखियूं ॻाढ़ियूं त थींदियूं अथसि दुष्टनि खे मारण जे लाइ। हीअ चौपाई बि मूंखे सुठी लॻंदी आहे। राजीव नयन धरे धनु सायक,
भगत विपत्ति भंजन सुखदायक। वो राजीव नयन कमल जे गुल जे समान अखियुनि वारो मुंहिंजो प्रभु श्री राम धनुष खणी करे मुंहिंजो सहायक थींदो आहे ऐं भगतनि जी विपत्ति भञी करे उन्हनि खे सुख ॾींदो आहे। ॾिसो, जॾहिं विपत्ति भॼंदी आहे त सुख त ईंदो आहे। विपत्ति ईंदी आहे त माण्हू दुखी हूंदो आहे, फाथल हूंदो आहे, पर जॾहिं विपत्ति नाश थींदी आहे त सुख ईंदो आहे। त भगवान राम पंहिंजे भगतनि जी विपत्ति कीअं दूर कंदो आहे? उन धनुष सां सहायता करे ऐं सुख ॾींदो आहे। त उन राजीव नयन परमात्मा जी वंदना करे आखिरी बस लास्ट दोहो। गिरा अर्थ जल बीच सम कहियत भिन्न न भिन्न, बंदऊं सीता राम पद जिन है परम प्रिय खिन्न। हाणे ॿिन्हिनि जी गॾ में वंदना थो करे तुलसीदास, राम ऐं सीता जी। मां ॿिन्हिनि जी गॾु वंदना थो कयां। ही आहिनि ॿ पर हिकु बि आहिनि। ही भिन्न बि आहिनि ऐं अभिन्न बि आहिनि। कहियत भिन्न न भिन्न। ही शक्ति ऐं जीअं प्रकृति ऐं पुरुष ही उहे आहिनि। ॿ मिसालूं थो ॾे तुलसीदास। गिरा अर्थ, वाणी ऐं वाणीअ जो अर्थ छा अलॻि अलॻि थींदा आहिनि? छा अलॻि अलॻि थींदा आहिनि ऐं अलॻि अलॻि न बि थींदा आहिनि। जीअं नर्तक ऐं नृत्य अलॻि अलॻि बि आहिनि पर हिकु बि आहिनि। त हिकु मिसाल इहा कि भाई वाणी, कोई माण्हू कुझु ॻाल्हाए कंहिंजे लाइ त उनजे उहे केवल अखर आहिनि, पर उन्हनि अखरनि जो अर्थ हृदय में प्रगट थींदो आहे ॿुधण वारे जे। जीअं वक्ता चवंदो आहे कि मां जेको चवां थो उहा मुंहिंजी ज़िमेदारी, तव्हां उनजो अर्थ छा था कढो उहा तव्हांजी ज़िमेदारी। त हिकु माईअ ॿी माईअ खे कुझु चयो, कहिड़े रूप में चयईं ऐं उन ॿी ॿुधण वारे जे अंदरि छा उहो निकितो, उनजो अर्थ उन अनुसार प्रतिक्रिया थींदी आहे। पोइ वरी हिन छा ॻाल्हायईं, गिरा वाणी, ऐं वरी हुन उनजो कहिड़ो अर्थ कढियो। अगरि विवेक न हुजे न, सुजागी न हुजे न, एटीट्यूड न हुजे न, त बहस थिए ई न, कुझु थिए ई न। हाणे मां सम्झो, मां कोई बि पुरुष कंहिंखे चए आई लव यू, इहे छा थिया? अखर। पर ॿुधण वारे जे मन में केॾो हू पैदा थींदी, उमंग। माई चए हलो गर्लफ्रेंड कंहिं छोकिरे खे चए त ॿुधण वारे खे केॾी प्रफुल्लता थींदी। त हाणे इहे ॿ शयूं अलॻि अलॻि आहिनि या हिकु ई आहिनि? कहियत भिन्न न भिन्न, भिन्न आहिनि पर भिन्न कान्हनि। त अखर ऐं वाणी, अखर ऐं अर्थ, अखर ऐं अर्थ जीअं भिन्न बि आहिनि ऐं अभिन्न बि आहिनि, तीअं ई राम ऐं सीता ॿ बि आहिनि ऐं हिकु बि आहिनि। भिन्न बि आहिनि, अभिन्न बि आहिनि। हिते वाणी आहे सीता ऐं अखर आहे राम। ॿी मिसाल थो ॾे, जीअं समुंड ऐं लहर। लहर भिन्न बि आहे ऐं अभिन्न बि आहे। दशरथ जॾहिं अञा प्राण कोन त्याॻिया हुआ त सुमंत खे चयो हुई कि सुमंत कोशिश करे हिननि खे वठी अचिजांइ वापसि, राम सीता लक्ष्मण खे। पर अगरि राम ऐं लक्ष्मण न बि अचणु चाहिनि न त सीता खे ज़रूर वठी अचिजांइ। सीता वग़ैरह अची वेंदी न त पोइ बि मुंहिंजा प्राण बची वेंदा, पोइ मुंहिंजा प्राण कोन निकिरंदा। त इहा कहिड़ी ॻाल्हि थी? अगरि दशरथ जो प्रेम मछलीअ जहिड़ो हो राम सां, त सिर्फ़ु सीता जे अचण सां प्राण कीअं बची वेंदा? त उनजो अर्थ इहो ई आहे कि सीता लहर आहे। राम अगरि समुंड आहे त सीता लहर आहे। लहर अलॻि कान्हे। का मछली रुगो लहर जे भरोसे हुजे न त बि बची वेंदी आहे।
त दशरथ अगर केवल सीता साम्हूं हुजे हा न त बि बची वञे हा। कहियत भिन्न न भिन्न। हिकु नंढड़ी मिसाल मोरारी बापू ॾींदो आहे कि राम, कोई सिर्फ़ राम सां प्रेम कंदो आहे, कोई सिर्फ़ सीता सां। रावण सीता सां प्रेम कयो, राम सां कोन कयो, है न। ऐं शूरपंखा वरी राम सां प्रेम कयो, सीता सां न, इन करे ॿई माराइजी विया। पर तुलसीदास ॿिन्हिनि खे जुगल प्रणाम थो करे। बंदऊं सीता राम पद जिन्हें परम प्रिय खिन। इन्हनि खे प्रिय केर आहिनि? राम सीता खे। जेके खिन, जेके उदास आहिनि, जेके दुखी आहिनि, उहे इन्हनि सीता राम खे प्यारा आहिनि। त अॼु जी कथा खे हिते विराम था ॾियूं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।